कॉन्फ्रेंस में एक त इहा ॻाल्हि सुठी लॻी त औरतुनि खे नुमाइंदगी मिली जेका ॿियनि हंधनि ते नथी मिले। ऐं तव्हां ॾिसंदव अदबी प्रोग्राम थींदा आहिनि त हिकु या ॿ बि न हूंदियूं आहिनि ख़वातीन जेके तख़लीक़कार शाइराऊं। त हिकु त इहा ॻाल्हि सुठी लॻी। ॿी ॻाल्हि इहा त हिननि जेको मवाद ही खणी आयूं, चाहे मकाला हुया या चाहे शाइरी हुई, त उहो इन मां ज़ाहिर थियो त एॾी मेच्योरिटी आहे, माना मौक़ो मिले थो त हुननि में नई शइ चवणु, उत्साह वठणु या तख़लीक़ करण जी सलाहियत वधे थी। बाक़ी नतीजा जेसि ताईं आहिनि इहो सवाल मुंहिंजे ज़हन में बि उथंदो आहे। ॾिसो, नतीजो तॾहिं मिलंदो जॾहिं मज़बूत कानून साज़ी हूंदी। कानून जे मुताबिक़ जेकॾहिं अदालतूं, सची ॻाल्हि इहा आहे, जरगनि ते पाबंदी विझनि थियूं या कारोकारी जा जेके वाक़िया थियनि था उन्हनि ते का सज़ा हुजे। मां इहो सोचींदी आहियां त सज़ा घणियूं आहिनि सज़ाऊं, कोर्टुनि में केस सालनि ताईं हलंदा आहिनि। ॿियो सज़ाए मौत ते बि इलाही सारा तहफ़ुज़ात आहिनि। ॿियूं बि सज़ाऊं आहिनि, मिल्कियतूं ज़ब्त करणु आहे, ॾंड आहे, ॿियो बि कुझु आहे। मतिलबु घणियूं शयूं थी सघनि थियूं जेके कंहिं हद ताईं इन्हनि मामलनि खे रोके सघनि। अञा हिकिड़ो केस थो थिए, उहो अञा हली ख़तमु थो थिए त वरी ॿियो थी थो वञे। हाणे के केस त हाईलाइट था थी वञनि, ठीकु आहे, घणा त ख़बर ई कोन्हे, लिक में आहिनि, माइट बि दॿाए था छॾनि। त ॾोह तॾहिं रुकबा जॾहिं हिकु असांजूं अदालतूं सचाईअ खां कमु वठंदे हिकिड़ी मज़बूत क़िस्म जी कानून साज़ी थींदी ऐं तुर्त जेको इंसाफ़ डिघो न तुर्त इंसाफ़। त इहा जेका अॼु जी कॉन्फ्रेंस आहे उहा बि ज़ाहिर आहे हिकु सोच। तव्हां ॻाल्हायो था, तव्हांजो आवाज़ु किथे न किथे पहुचे थो, त इहा शइ मतिलबु बीहणु न घुरिजे। त इन लिहाज़ खां मुंहिंजे ख़्याल में त ॾाढी लाभाइती कॉन्फ्रेंस आहे। काफ़ी वक़्त खां पोइ मां आई आहियां ऐं सभिनी सां मिली मूंखे ख़ुशी थी ऐं उन्हनि जा वीचार ॿुधी, उन्हनि जी शाइरी ॿुधी ख़ुशी थी ॾाढी। अच्छा, अॼु अमर हिकिड़ी ॻाल्हि कई पए त असीं समाजी जेके मामला आहिनि उन्हनि खे असीं इंतज़ार सां कयूं, ॿियो तारुक वठे पोइ ॿियो करे। हाणे अॼु हीअ जेका कॉन्फ्रेंस थी आहे, अदीब जो पंहिंजो माज़ी जो बि हिकिड़ो तमामु वॾो सुठो रिकॉर्ड रहियो आहे। तव्हांखे लॻे थो हिन मां का अहिड़ो को मोमेंटम डेवलप थींदो या थियणु घुरिजे? न, मूंखे नथो लॻे। उनजो सबबु इहो आहे त जेको इनिशिएटिव राइटर्स खे वठणु खपे उहो इनिशिएटिव वकील पिया वठनि। ऐं जेके राइटर तबिको आहे हिन समाज जो, सवाइ चंद माण्हुनि जे जेके बि अची पंहिंजे फेसबुक ते अची का तकरीर करे था छॾनि या कॾहिं किथे वञी मतिलबु प्रोटेस्ट बि कनि था, पर सभ खां वॾी ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त केरु करे। हाणे ॾिसो, सिधी सही ॻाल्हि इहा आहे त जॾहिं असां फ़ाइदा था वठूं या असां मतिलबु कुझु बि सम्झो, साफ़ ई सच कोन थो ॻाल्हाए, छाजे करे सवाल या निशान आहे। अॻे असां पढ़ंदा हुआसीं अख़बारूं, उन में बाक़ाइदा तज़िया पेश कया वेंदा हुआ ऐं समाजी मसइलनि ते लिखियो वेंदो। हाणे नथो लिखियो वञे। अॻ में राइटर्स स्टैंड वठंदा हुया, हाणे को बि राइटर्स स्टैंड वठण जे लाइ तयार ई न आहे। त मूंखे नथो लॻे त हींअर जेका सूरत हाल आहे उन में का वेझड़ाई में नथो लॻे। इन जे लाइ बाक़ाइदा हिकिड़ा अहिड़ा माण्हू अॻियां अचणु घुरिजनि ऐं उन्हनि खे अचिणो पवंदो जेके अची करे ऐं वकीलनि जी जाइ ते उहे अची करे ॻाल्हाइनि।